हक हमारा आजादी है, हक हमारा आजादी, हम छीनते रहेंगे आजादी, हम छीनते रहेंगे। कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा, है हक हमारा आजादी, है हक हमारा आजादी, हम छीन के लेंगे आजादी, हम छीन के लेंगे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरियासिटी खां ख़बर ॾींदा हलूं त योम यकजहती कश्मीर जे सिलसिले में भिरियासिटी ऐं भिरिया रोड में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि ऐं सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलनि पारां रैली कढी वयूं। पाकिस्तानी क़ौम हर मुश्किल वक़्त में कश्मीरी अवाम सां गॾु भिरिया सिटी ऐं भिरिया रोड यूटिलिटी एंड पीस फॉर्म ऑफ पाकिस्तान तरफ़ां गवर्नमेंट हायर सेकेंडरी ऐं प्राइमरी स्कूल भिरिया सिटी, सिंधी प्राइमरी स्कूल भिरिया रोड ऐं ख़ानगी स्कूल प्रिंस पब्लिक स्कूल, मेहरान पब्लिक स्कूल, स्टार ग्रामर स्कूल, मुख्तियारकार भिरिया सिटी ऐं सोशल वेलफेयर कमेटी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी योम यकजहती कश्मीर जे सिलसिले में रैली कढी। हिन मौक़े ते अॻुवाण मुख्तियारकार भिरिया नियाज़ अंजण, उस्ताद मनवर जमाली, उस्ताद ज़ाहिद हुसैन ख़ासकेली ऐं ॿिनि चयो आहे त कश्मीर अवाम ते थींदड़ भारतीय ज़ुल्म जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। पाकिस्तान अवाम कश्मीर अवाम सां मोहबत करे थी। पाकिस्तान हुकूमत हर फोरम ते कश्मीर जो आवाज़ उथारे। हिननि अॻुवाण चयो आहे त सॼी दुनिया जे मुल्क खे अपील आहे त कश्मीर अवाम जे मसइले खे तरजीह जी बुनियाद ते हल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।